ॿ भाइर हुया, पोइ हुन जा पीउ माउ जो गुज़ारे विया। नंढे भाउ जेका शादी कई, बाक़ी वॾो जेको उन चयो मां पंहिंजी पसंदि ते शादी कंदुसि। भई नंढे भाउ जी शादी पंहिंजे पीउ माउ ई कराए छॾी हुई, पंहिंजे माइटनि मूं ॻोठूं हे वेठा शहर में। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया, जॾहिं हिन जो पीउ माउ जो गुज़ारे हुयो, कुझु ॾींहं गुज़रिया, पोइ पंहिंजे नंढे भाउ खे चई, ॻाल्हि ॿुध, हाणे जेका बि हिते मिल्कियत आहे शहर में, आहे समूरी मुंहिंजी आहे। भई ॻोठ में जेके 2-3 एकड़ आहिनि उहे तूं ॼाण वञी हुनजी मालिकी कर। हुन चयो ॻाल्हि ॿुध, जेका बि मिल्कियत आहे या बंगलो आहे, सॼी विरसत बराबरि थींदी। 2 भाइर आहियूं। चई न, तोखे मां ॿियो कुझु न ॾींदुसि, भले लॾो खण निकिरे हितां। आख़िर नंढे भाउ खे न वॾो तंग कयो, सामान खणी उछले नईं ॿाहिरि, घर को ॿाहिरि उछले नईं। हिन सोचियो हाणे वॾे भाउ सां कहिड़ो मां विढ़ां वेही, माण्हू छा चवंदा, मिल्कियत जे करे। बसि जेके 2-3 एकड़ आहिनि भला ॻोठ वञी, भला उहे वञी कयां थो, ॿियो छा कयां, भला ॿी मज़ूरी कंदुसि, महिनत कंदुसि। उहो वीचारो निकिरी पियो, लॾो खणी पंहिंजी ज़ाल वठी सिधो वियो ॻोठ। उते ॻोठ चङनि मठनि चयसि त तूं ख़त वञी ॾेसि छिकराई जे फैसले में। हिन जो हाणे भाउ सां कहिड़ा फॾा कयां, कहिड़ा फ़ैसिला करायां। बसि हर शइ हुनखे ॾिनमि, मूंखे वलाह ॾींदो। हुनखे हुया 2-4 एकड़, उते अचे पंहिंजो घरु ठहिराए, जेका पोइ आबादी थिए पई उहा पंहिंजी करे पियो, बसि सुकून जी ज़िंदगी बसि। पर यानी हुनखे इहो ॾुख हुयो त भाउ मूंखे जेको तो घर मां कढी न छॾे। बंगलो हेॾो सारो अधो थिया बंगलो, ॿियो शहर में जेका ॿी प्रॉपर्टी दुकान वग़ैरह उतां मूंखे हिसो कुझु ॾिए हा, पर मूंखे कुझु बि न ॾिनई। इहो हुनखे यानी की ॾुख हुयो। छा जो ॾुख पंहिंजनि जो थींदो आहे न, पराए जो न आहे थींदो। हाणे हो जेको वॾो भाउ, उहो हाणे सुकून जी ज़िंदगी पियो गुज़ारे। पोइ हुनजो प्यारु थी वियो हिकु छोकिरी सां। हुन छोकिरी खे चई तूं मूंसां शादी कर, मासूदो आहे, मूं वटि सभु कुझु आहे। हुन चयो ठीकु आहे, पर तूं अचु मुंहिंजे माइटनि सां अचे मिल। चई ठीकु आहे, मां ईंदुसि। हुन छोकिरी छा कयो, पंहिंजे माइटनि खे ॿुधायईं त हिकिड़ो छोकिरो माण्हू सां प्यारु कयां थी, हुनखे बंगलो बि आहे, दुकान में अथसि, आसूदो माण्हू आहे। तव्हां अगरि मूंखे एॾे ॾींदव त मां ख़ुशि रहंदासीं। हुन चयो ठीकु आहे, भले अचे। आयो, जॾहिं हुननि जो ॾिठो इहो ॻाल्हाइण ॿोलाइण जो त भलो हुयो, सुरीलो हुयो। हुननि खे न ॻाल्हि वणियो। चई भला ॿियो हिन जो केरु आहे? चई ॿियो हिनजो हिकिड़ो भाउ आहे, पर उहो ॻोठ हलियो वियो अथसि, ओॾे वेठो आहे। चई ॻाल्हि ॿुध, बहितर ईअं ई आहे त हुनजो भाउ हिन सां गॾु अचे हा, लाज़िम असां हुन सां मिलूं हा। उहो छाकाणि हिनखे छॾे वियो। हिनखे चयो तोखे पंहिंजो भाउ छाजे लाइ छॾे वियो? चई असां पंहिंजी मिल्कियत विराईसीं, सो असांजी अबे जी मिल्कियत ॻोठ ॾे बि घणी हुई, उहा मिल्कियत उनखे मिली, हिते वारी मिल्कियत मूंखे मिली, सो उन करे पंहिंजे कमकार सां ओॾे वञी वेही रहियो आहे। आख़िर छोरी जो ज़िद त बसि मूंखे ॾियो, छॾियो हुनजे भाउ खे। हुन चयो त भाउ खे घुरायूंसि लाज़मी। चई न छॾियो त बसि। त छोरी खे चयो ठीकु आहे, भला तुंहिंजो ज़िद हरू भरूं। आख़िर छोकिरी हुनखे ॾिनऊं परणाए। हिननि जान छुटी। ॾींहं गुज़रंदा रहिया। हो जेको त घुमंदो फिरंदो हुते, हुनजो वरी इश्क कंहिं ॿी छोकिरी सां थी वियो। हलंदे हलंदे दुकान वग़ैरह खपायो, बाक़ी वञी घर पतो हिकिड़ो बंगलो हुन ॿी छोकिरीअ जे चकर में। पोइ हिकिड़ी ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध, तोखे जेके माइटनि जे ॻह ॾिनऊं या पैसा ॾोकड़ जो कुझु ॾिनो, इहो सभु मूंखे ॾे, मां तूं भाईवार थी हिकिड़ो कारोबार था कयूं। भई हूअं सभु कुझु खाई वेंदासीं, ऐं पंहिंजे माइटनि में कुझु पैसा वठी आ। हुन चयो भला ठीकु आहे। सिधो वई माइटनि ॾे, उन्हनि खे चई त 2-3 लख मूंखे ॾियो, भाइरनि ॾे वई। हुन हिनखे 2-3 लख ॾिनो, आई खणी सोना ज़ेवर वग़ैरह, उहे बि हिनखे वञी खपाए। वॾो हिन हिकिड़ो कारोबार शुरू कयो। हिनखे चई भाईवार हूं। हिते कुझु टाइम गुज़रियो, हिनखे हिकिड़ो पुटु बि ॼाओ। इहो 4-5 साल 6 साल हलियो, हिन जो वॾो कारोबार मची वियो। हिन जो जेको छोकिरो उहो बि 7-8 साल जो थी वियो। हुनजो वरी इश्क ॿिए सां थी वियो। ओॾे
त हुनखे चयईं छोकिरी खे मां तूं कारोबार भाई वारो तूं शादी कर। चई ठीकु आहे। त हिन जो ॾिठो त महीनो 2 थी वियो आहे, मुंहिंजो मुड़ुसु घर नथो अचे, छाकाणि? फ़ोन जो ऑडर ॾेई चई छाकाणि नथो अची घर तूं? चई मां सफ़ा कारोबार में सोगो लॻो पियो आहे, मां नथो अची सघां। 2-3 ॾींहंनि खां पोइ हिनखे पंहिंजी संगत्याणी का मिली वई के दुकान ते, के शॉपिंग सेंटर में। उन हिनखे चयो त किथे आहीं तूं? चई मां शादी कई, फलाणो मुंहिंजो मुड़ुसु आहे, शादी कई हुयमि। चई उहो त ॿी के छोकिरी सां घुमंदो अथव ते, मां हुनखे ॾिठो आहे। चई ॾिठो त? चई हा। त कारोबार जेको आहे त उनजे नाले सां, जेको कारोबार बोर्ड लॻल आहे उन में नालो उनजो लिखियलु आहे, तुंहिंजो त नाम निशान ई कोन्हे। हिन जो फ़ोन कई पंहिंजे मुड़ुस ॾे, तंग जो कई मुड़ुस खे, त हुनजो ठीकु आहे मां अचां थो। हुन बि हुन छोकिरी सां शादी करे सिधो घर आया, हुन बंगले में ई। बंगले में अचे हिनखे चई निकिर तूं ॿिया ट्रपड़ खण, तोखे मां तलाक करनी। चई छो? चई मां शादी हिन सां कई आहे। चई पैसा ॾोकड़ मां थो कयां कारोबार। चई छाजो कारोबार, छा पैसा ॾोकड़? कारोबार में हे मूंसां भाई वार, ही मुंहिंजी ज़ाल आहे, तूं निकिर। आख़िर हिनखे पेती देती उछले नहीं, हिकु चई छोकिरो वेठो पाण सां गॾु, छोकिरे खे वठी निकिरी हली आई। हली जो आई माउ पीउ वटि। जे भाइरनि खे ॿुधाई, हुन चयो असां तोखे चयो हो जे पंहिंजे भाउ सां कोन रहाई आहे, उनखे वठी न पियो अचे, तोखे ज़ोर ॾिनी शादी कया, शादी तो कई, पीतियूं ड्रव। चई हाणे छा कयां? चई हाणे असां वटि वेही खा, तूं ॿियो छा कंदीअं? 2-3 ॾींहं गुज़रिया। हिन चयो त माउ पीउ जे मथां मुंहिंजो ॿार आहे, सही न आहे, मां कुझु न कुझु कयां। त हिकिड़े ॾींहुं निकिरी पई शहर में घुमण जे लाइ। असां घुमंदी आहे, हिकिड़ो ठही चोराहो आहे, हिकिड़ो भरिसां हिकिड़ी इस्पताल आहे, उते को होटल भरिसां कोन्हे, हिकु दुकानु आहे उते बंदि थियल आहे। हिन छा कयो, अचे पंहिंजे भाइरनि खे चई मूंखे कुझु पैसा ॾियो, मां पंहिंजे छोकिरे खे कुझु रोज़गार खोले ॾियां। चई कहिड़ो? चई कुझु न कोई खोली अथसि। भाइरनि हिनखे पैसा न, हिन छा कयो वञी ठेलो ख़रीद कयईं, रेड़ी हिकिड़ी, उते बीहारियईं, 2 वॾा देगड़ा वरितईं, पंहिंजो पाण घर में बिरयानी ठाहे ठीक करे, पाणी जो कूलर वग़ैरह खणी उते छोकिरे खे रखे ॾिनई। ॿियो हिकिड़ो छोकिरो रखियो, हुनखे चई तोखे तारीख़ ॾींदा, तूं मुंहिंजे छोकिरे सां गॾु हुजे उते रुॻी। हुनखां वॾो उहो वरी हुननि उते शुरू कई बिरयानी। बिरयानी हलंदी वई, बिरयानी मशहूरु थींदी वई। 2 देगड़ा, पोइ 4 देगड़ा, पोइ 6 देगड़ा, ईअं सुठा पैसा कमाए। हिन जो इहो दुकानु वठां हाणे। वञो दुकानदार जे मालिक सां वञी मिलिया, मालिक चयो त मां खपाईंदुसि, मुंहिंजो प्लाट बि हिन जे पोयां आहे, इहे वठो मां तव्हांखे ॾियां। हिन पंहिंजे भाइरनि खे चयो तव्हां मुंहिंजी हेल्प कयो कुझु, मां इहे दुकानु वठां, मां होटल खोलियां। हुननि बि ॾिठो त हाणे कमु घणो थो हले, कमाई वॾी थिए थी, भेण जी भला हाणे मदद कयूं। हुननि बि हिन जी हेल्प कई, प्लाट वठी उते हुनखे सुठे नमूने सां ठहिराए, मथो लिखी छॾियईंसि जेको त बेवफ़ा होटल। पोइ उते जेके टेबलूं वग़ैरह कुर्सियूं रखियऊं, हाणे उते जेके ओसपा जा माण्हू सभु उते पिया अचनि, VIP बिरयानी पाण तयारु करे मोकिले पियो ओॾे होटल ते। पोइ हिन 2-3 माण्हू ॿिया रखिया। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन चवणु ॿियो को माण्हू मां लिखियलु पढ़ियलु रखां जेको हिते हुजे, जेको मैनेजर थिए। हिन अख़बार में एड ॾियाराई त मूंखे लिखियलु पढ़ियल जी ज़रूरत आहे, जेको होटल जो मैनेजर थिए। सो हिन जो मुड़ुसु अचे निकितो, हिन जो अंदरि हुनखे जो घुरायो, ॾिठे हिन जो मुड़ुसु आहे। चई तूं कीअं आहे हिते होटल ते? चई मां, मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो होटल आहे, मूंखे नौकिरी खपंदी आहे। चई छो, तुंहिंजो कारोबार काॾे हो? चई मुंहिंजो कारोबार बि ख़तमु थी वियो, मुंहिंजो बंगलो बि हलियो वियो। चई छो? चई जंहिंसां मां शादी कई उन मूंखे बंगलो पहिरियों लिखाए वरितो, त बंगलो मूंखे ॾींदई, तॾहिं मां तोखे घर मों कढियो हुयो। चई ठीकु आहे। कारोबार जी कारोबार समूरो हड़प करे हाणे मूंखे तलाक वठी उहो हली वई, मूंखे पंहिंजा हंध टपड़ उछले ॿाहिरि नई, हाणे मूंखे तूं पाण वटि बीहार, मां आयो मोटी तूं वटि। चई बेवफ़ा माण्हू जी का ज़रूरत कान्हे का, आज़मायल माण्हू खे ॿीहर आज़माइण इहा बेवकूफ़ी आहे, निकिर हितां, तोखे कुझु न ॾींदुसि। हुनखे तड़े कढी छॾियईं। हे पंहिंजो सुकून ई पई ज़िंदगी हिन माई पे गुज़ारी। वॾो होटल न मशहूरु थियो सॼे शहर में ऐं सुठा पैसा कमाए पई। हो जो आयो हाणे किराए जो घर में पियो रहे, पेती जो खोले ठही पंहिंजे भाउ जा फ़ोटू, नंढपण जा साइकिल ते घुमनि था, गॾु रांदि खेॾनि था, कुझु फ़ोटू उहे निकितल हुया।
ॾिसी रोअण में ज़ारो ज़ार बुॾी वियो। चई जॾहिं असां नंढा हुआसीं त मुंहिंजो भाउ सां केॾो प्यारु हुयो, भले मां पंहिंजे भाउ खे मिल्कियत करे तड़े कढी छॾियो, उहा मिल्कियत बि हली वई। ओॾी महिल निकिरी पियो ॻोठ जी तरफ़, सिधो आयो पंहिंजे भाउ वटि। अॼु भाउ जे पेरनि ते किरी पियो त मूंखे तूं माफ़ु कर, मूंखां सभु कुझु हलियो, मूंखां ग़लती थी वई जो मां तोखे घरों कढी छॾियो। चए त हाणे तूं पंहिंजे मुदा सां असांखे छॾंदा पंहिंजी सुकून ज़िंदगी गुज़ारियूं था हिते। 2-4 एकड़ हुया, 2-4 एकड़ मां ॿिया बि वरिता, हाणे पंहिंजी महिनत कई अथमि हिते। चई मां मूंखे हाणे पाण सां गॾु रहाए, चए तोखे रहणु सही न आहे। अचे क़ुर मेड़ियूं के मेड़ियूं मिर्थियूं ॻोठ वारा सभिनी चयो भाउ थी काॾे वेंदी भला। चई भला ठीकु आहे, रहियो उते। चई शादी की ज़ाल काॾे वई? चई ज़ाल सां मां हीअं धोखो कयो, ज़ाल मुंहिंजी हली वई। चई ठीकु आहे, सुभाणे हलंदासीं। ॿिए ॾींहं ते हिन छा कयो, हुन नंढे भाउ ॻोठिया चङा मटा वठी सिधो उन्हनि ॾे विया। वञी हुन माई सां वञी मिलियो, पंहिंजी भाॼाई सां, सॼी पंहिंजी भाॼाई हक़ीक़त ॿुधाईं त मूंसां हिन हीअं कयो हो, पर हिन खां वरी ठोकर लॻी आहे, त महिरबानी कर, तलाक थी कान्हे का, तलाक जी तव्हांजूं ॻाल्हियूं हुयूं, ज़बान सां मिले तोखे न चयो तलाक आहे तूं वञ, त महिरबानी कर हिन खे पाण सां गॾु कर बसि। अॼु तुंहिंजी बि ज़िंदगी ईअं ई तबाह थी वेंदी वेठे वेठे। पोइ हुनखे पंहिंजे माउ पीउ भाइरनि में चयो भला हाणे सभु कुझु त तुंहिंजे हथ में आहे, बसि हाणे मुड़ुसु सम्झ गॾु हूंदी, नौकर आहे तुंहिंजो, हाणे ॿियो छा आहे, हर शइ त तूं वटि ई आहे। हिन खे पाण सां गॾु करे होटल ते विहारीसि खणी, कारोबार तूं पाण ई संभाले, बसि होटल ते हिन खे विहार। पोइ हुन बि चयो भला ठीकु आहे। पोइ हुनखे उते होटल ते विहारियईं। सभु दोस्तो घणा माण्हू ईअं लालच में अची वरी पोइ अलाए किथे पुॼी था वञनि, भाइरनि खे बि कढी था छॾनि। वरी जंहिंसां शादी कर प्यार मोहबत जी, वरी ॿिए हंधि ॾिस त वरी ॿिए हंधि जो वञे थो त वरी हुनखे उहो नतीजो मिले थो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿी कीअं वीडियो मिलंदासीं। अस्सलामु वालेकुम।